अमा खे आगाह कयूं पिया। कराची खां निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर मक़बूल बाक़र जी सदारत हेठि सिंध काबीना जो इजलास थियो आहे। काबीना इजलास में काबीना मेंबरनि ऐं लाॻापियल ऑफिसरनि शिरकत कई आहे। इजलास में गुज़िरियल इजलास जे मिंट जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। ख़बर मां शेयर करियूं पिया। कराची खां निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर मक़बूल बाक़र जी सदारत हेठि सिंध काबीना जो इजलास थियो आहे। निगरान वॾे वज़ीर, निगरान सूबाई वज़ीरनि, चीफ सेक्रेटरी ऐं समूरनि सेक्रेटरीज़ जा थोरा मञिया आहिनि। सिंध हुकूमत जी पूरी टीम निगरान सरकार हलाइण लाइ मुंहिंजो भरपूर साथ ॾिनो आहे। निगरान वॾे वज़ीर जो इहो चवणु आहे। ख़बर मां शेयर करियूं पिया। कराची खां निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर मक़बूल बाक़र जी सदारत हेठि सिंध काबीना जो इजलास थियो आहे। ख़बर मां शेयर करियूं पिया। कराची खां निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर मक़बूल बाक़र जी सदारत हेठि सिंध काबीना जो इजलास थियो आहे। काबीना इजलास में काबीना मेंबरनि ऐं लाॻापियल ऑफिसरनि शिरकत कई आहे। ख़बर मां शेयर करियूं पिया। वॾे वज़ीर, निगरान सूबाई वज़ीरनि, चीफ सेक्रेटरी ऐं समूरनि सेक्रेटरीज़ जा थोरा मञिया आहिनि। सिंध हुकूमत जी पूरी टीम निगरान सरकार हलाइण लाइ मुंहिंजो भरपूर साथ ॾिनो आहे। निगरान वॾे वज़ीर जो इहो चवणु आहे। ख़बर मां शेयर करियूं पिया। कराची खां निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर मक़बूल बाक़र जी सदारत हेठि सिंध काबीना जो इजलास थियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे नाज़रीन, अवां शेयर करियूं पिया। कराची खां निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर मक़बूल बाक़र जी सदारत हेठि सिंध काबीना जो इजलास थियो आहे। काबीना इजलास में काबीना मेंबरनि ऐं लाॻापियल ऑफिसरनि शिरकत कई आहे। निगरान वॾे वज़ीर, निगरान सूबाई वज़ीरनि, चीफ सेक्रेटरीज़ ऐं समूरनि सेक्रेटरीज़ जा थोरा मञिया आहिनि। सिंध हुकूमत जी पूरी टीम निगरान सरकार हलाइण लाइ मुंहिंजो भरपूर साथ ॾिनो आहे। निगरान वॾे वज़ीर जो इहो चवणु आहे।